तव्हां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिजावल में कमनि जो मुनासिब अघ ऐं राहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो शुगर मिल अॻियां धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हां खे अपडेट कंदा हलूं त सिजावल में कमनि जो मुनासिब अघ ऐं राहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो शुगर मिल अॻियां धरणो हंयो वियो आहे। समें आबादगार शुगर मिल गेट अॻियां धरणो हणी वेही रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल गफूर खान। जी अब्दुल गफूर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, जीअं त दीवान शुगर मिल जे ज़मींदारनि पारां पंहिंजे बकायात न मिलण ऐं उन सां गॾोगॾु उनजी जेके रेट में कटौती ऐं रेट घटि ॾियण जे करे पंजाब मां कमांड घुराइण जे करे सबब जे करे अॼु सवे आबादगारनि दीवान शुगर मिल जे गेट ते जेको धरणो आयो आहे ऐं वॾे तइदाद में आबादगार गॾु थी विया आहिनि। आबादगारनि जो मुतालबो आहे त असांजे जेके मिल ते 60 करोड़ जी जेके बकायात आहे उहे ॾिनी वञे ऐं उन सां गॾोगॾु जेके मिल जेके दीवान शुगर मिल वॾे पैमाने ते कंटेनर घुराए जेको 12 जेको कमांड जी सप्लाई थी पई उन बंदि कई वञे ऐं जेको हिते लोकली रेट आहे उनखे 230 रुपया पिया हलाइनि, जॾहिं त 12 कमांड 350 रुपया जेको मण पिया घुराइनि त उनजी जेको त बंदिश जे ख़िलाफ़ अॼु उन्हनि धरणो आयो आहे। आबादगारनि जो मुतालबो आहे त जेसि ताईं बि इहे मसइला हल न थींदा तेसि ताईं असांजो जेको धरणो जारी रहंदो। फिल वक़्तु ताईं उन्हनि जो 48 कलाकनि जो अल्टीमेटम आहे ऐं अॻियां अञा उन्हनि सां कहिड़ो ॻाल्हि करण लाइ का इंसान पारां कार्रवाई न कई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।